वर्ल्ड सिंधी कांग्रेस के चेयरमैन डॉक्टर लखू लोहाणो के इंदौर अचण ते सिंध अमर सां मोहब्बत रखण दोस्तनि गॾिजी सिंध जे रहबर साईं जीएम साईं जी सालगिरह जो केक इंदौर में कटियो। प्रोग्राम की शुरुआत सिंधु देश के क़ौमी तराने सां हरेश सेवाणी कई। जी जल तोते पंहिंजो सीस निमाया माहो मिट्टी माथे लाया माहो मिट्टी माथे लाया माहो मिट्टी माथे लाया मां किंजर खाका रूंजर ताईं किंजर खाका रूंजर ताईं तोखे चश्मन चाया माहो मिट्टी माथे लाया माहो मिट्टी माथे लाया मां। तंहिंखां पोइ प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे नमोश तलरेजा सिंध जे सूरनि ऐं सिंधूअ जे जल जी ॻाल्हि कई। पाणी जे मसइलनि तरफ़ सभिनि जो ध्यानु छिकरायो ऐं उन मसइले ते वधीक रोशनी विझण लाइ डॉक्टर लखू लोहाणो खे अर्ज़ु कयो त जंहिं बाद डॉक्टर लखू लोहाणे सन जे सैयद जी सालगिरह जूं वाधायूं ॾींदे पंहिंजी ॻाल्हि शुरू कई त सिंध तारीख़ी हैसियत वारो देश आहे। उहो हज़ारे सदियुनि खां पंहिंजी शहर सिंधु नदी जे नाले सां जीवत रहियो आहे। महसूस नथा कयो त छो कयो तव्हां ते मयार ई कान्हे। तंहिं करे पहिरीं शइ आहे त शयूं हिकिड़े ई धक में छाकाणि जेकी ॾाकण चढ़ी आहे त पहिरीं ॾाके ते पेर रखणो पवंदो। फंडामेंटल मोस्ट फंडामेंटल शइ आहे त हिते जागरता पैदा कयो सिंध सां लाॻापो पैदा कयो। रुॻो इहा ॻाल्हि सम्झनि माण्हू। मिसाल तौरु माण्हू दुनिया में किथे वेठो हुजे कमनि कार्यनि सां माण्हू दुनिया में मिसाल तौरु इंग्लैंड वेठा हूंदा अमेरिका वेठा हूंदा कैनेडा ऑस्ट्रेलिया दुनिया में हांगकांग वेठा हूंदा पर इहे महसूसु कनि त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे अबनि ॾाॾनि जो उन में इलाही मसइला आहिनि। मिसाल तौरु इलाही मसइला थींदो त बाबा मज़हबी तफ़ावत हो कीअं उनखे रिलियासिटी खे इस्तेमालु करे सभु बि शयूं आहिनि पर उन सभी शयुनि ते पाण डिस्कस बि करे सघूं था। चवणु आई डू नॉट वॉन्ट टू गो इंडेफिनेटली ज़ाहिर आहे तव्हांखे सुवाल बि हूंदा ऐं आउं ज़रूरु पर फंडामेंटली उनखे पंहिंजी धरतीअ खे सम्झो थी असांजे अपनि ॾाॾनि पर ॾाॾनि जी धरती आहे उहा अहिड़ी धरती आहे जंहिंखे फ़ख़ुरु करे सघिजे थो ऐं उन सां लाॻापो पैदा करणु उनजी ख़बरचार वठणु छा पियो थिए छा वहे वापरे थो ऐं छा करे सघिजे थो इहो पाण में तव्हीं तइ कयो। ऐं यू कैनॉट फोर्स देम एक्सटर्नली तव्हां ॿुधाए पाण तमामु वॾा दाना ऐं पाण आयो आहियां इन करे तव्हां सिखी सघां ऐं पर उन ॻाल्हि जी शुरूआति करे सघे थी ऐं करे सघिजे थो ऐं करणु खपे ऐं इहो तव्हांजे हज़ारनि सालनि जे ऐं तव्हांजे सभनि जेके जनरेशन्स आहिनि उनजो तव्हां ते फ़र्ज़ु आहे ऐं उनजो तव्हां ते कर्ज़ु आहे। पोइ इहो तव्हां ते छॾियलु आहे त तव्हां उहो कर्ज़ु लाहियो था या नथा लाहियो ऐं सिस्टमिक ठाहियो त रेगुलरली पाण में वियो। डॉक्टर लखू लोहाणो इहो बि चयो त सिंधु नदी जे पाणी ते हाणे धाड़ा हणणु कोन ॾींदासीं। अॼु सिंध जो बच्चो सुजाॻ थी चुको आहे ऐं सम्झी चुको आहे पाणी सिंध धरती ऐं सभु सिंध वासियुनि लाइ आजपो आहे। तंहिंखां पोइ चुनी लाल वाधवाणी साईं जीएम साईं जी सालगिरह तक़रीब में आयल दोस्तनि जा थोरा मञा। ही जो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में सॼी उमिरि इन लड़ाई कई आहे। ही जो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में अञा डमरे ॾाढ ते आण न मञे मूर सोचे ॾिसे दूर आरण ईंदड़ ॾींहं आरण माना गरम जेके ॾींहं तपश जो जेके अचणा टुकिया ॾींहं अचणा उन्हनि जे लाइ ॾिसे थो पियो। हाणे जीएम सैयद जेको उनजो असां जूं ॿ शख़्सियतूं थी सघियूं पंहिंजो सिंध में हिकिड़ो अशू केवल रामाणी जेको जीएम साहिब जो उस्ताद हो शेखार जो बि उस्ताद ॿियो कामरेड सूबो ज्ञान जेको शेखार जो बि उस्ताद हो ऐं हुनजो साथी हुयो जीएम साहिब उस्ताद न हुयो। हाणे सुवाल इहो आहे त असांखे करिणो छा आहे। असां त गॾु थियूं पाण में असांजी रूपरेखा छा थियणु घुरिजे
असांखे छा करिणो आहे अॻिते इन ॻाल्हि में असांखे क्लियर थियणो आहे। हाणे क्लियर थियण लाइ शेख अयाज़ ॿ चारि बैत पंहिंजा चई वियो आहे जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, जेके उहो ॿुधाए थो त असांखे छा करिणो आहे। जो चाहीं चूंड तूं, जो चाहीं चूंड तूं, मणियो तोड़े माग। मणियो माना हीरो जेको, या बाग माना सही रस्तो जेको, या तो पैसनि जे कढ वञी मणियनि जे कढ वञी, या तो सही बाग जे कढ वञी। भूरी तुंहिंजो बाग आहे तुंहिंजे बस में, ये सभु असांजे हथ में आहे, सभु कुझु असां। प्रोग्राम में कामरेड सोभो ज्ञानचंदाणी जी पोटो, सुनील ज्ञानचंदाणी, मनीष देवनानी, दिलीप भावनानी, डॉक्टर धर्मपाल प्रियाणी, मनशाराम राजाणी, प्रकाश परवाणी, कशु राजाणी, कमल आहूजा, सुरेंद्र लछवाणी, अभिया आहूजा, मनीष बहराणी, कन्यू केनवलाणी ऐं सभिनी खे गॾु कंदड़ संजिया वर्मा शामिल रहिया। जॾहिं त इंडिया जे मशहूरु गुलकार अभिया आहूजा पंहिंजी मधुर आवाज़ में परचन शाल पंवार ऐं ॿिया सिंधी गीत ॻाए प्रोग्राम जी शान वधाए छॾी।